नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज हज़रत सैयदुना इमाम हसन ऐं सैयदुना इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जिन जी फ़ज़ाइल जे बारे में अवां दोस्तन जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि त यकीनन हज़रत सैयदुना इमाम हसन ऐं सैयदुना इमाम हुसैन उन्हनि जी काफ़ी फ़ज़ीलत आहे ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जा प्यारा नवासा हसनैन करीमैन खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त वॾो मक़ाम ऐं मरतबो अता फ़रमायो आहे। प्यारा दोस्तों, हज़रत सैयदुना इमाम हसन ऐं इमाम हुसैन जिन जे बारे में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो त ही ॿई मुंहिंजा दुनिया में गुल आहिनि, यानी इमाम हसन ऐं इमाम हुसैन। प्यारा दोस्तों, नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन हज़रत सैयदुना इमाम हसन ऐं इमाम हुसैन जे बारे में फ़रमायो त ही ॿई जन्नती नौजवाननि जा सरदार आहिनि। त प्यारा दोस्तों, एतिरी फ़ज़ीलत सैयदुना इमाम हसन ऐं इमाम हुसैन जी ऐं ही नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जा प्यारा नवासा प्यारा ॾोहटा जंहिंखे अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन घणो प्यार ॾींदा हुआ ऐं जिन जी तरबियत अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमाई। ऐं यकीनन हज़रत इमाम हसन ऐं इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जिन जी जेकॾहिं फ़ज़ीलतुनि जे बारे में बयानु कयो वञे त काफ़ी हदीसूं फ़ज़ाइल में आयूं आहिनि। इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन मैदान करबला में पंहिंजी रुफ़क़ा सां हिकु अज़ीम क़ुर्बानी पेश कई ऐं बातिल जे अॻियां झुकिया न, ऐं असांजे लाइ बि इहो सबक़ु ॾिनऊं त कॾहिं बि बातिल जे अॻियां झुकणो न आहे, हक़ ते साबित क़दमी सां रहणो आहे। जेकॾहिं तकलीफ़ूं अचनि, परेशानियूं अचनि, माल वञे, औलाद वञे, जान वञे त भले वञे, लेकिन हक़ तां हटणो न आहे। हज़रत सैयदुना इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जेका 10 मुहर्रमुल हराम ते अज़ीम क़ुर्बानी पेश कई, यकीनन उन जो मिसाल नथो ॾेई सघिजे। करबला खे यादि आयो आ हुसैन, राह हक़ जी खे उजारियो आ हुसैन। कीन ज़ालिम ऐं ज़ुल्म अॻियां झुकियो, कीन ज़ालिम ऐं ज़ुल्म अॻियां झुकियो, नारे हक़ जे खे लॻायो आ हुसैन। करबला खे यादि आयो आ हुसैन, करबला खे यादि आयो आ हुसैन, राह हक़ जी खे उजारियो आ हुसैन, राह हक़ जी खे उजारियो आ हुसैन। प्यारा दोस्तों, अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे शुहदाए करबला जे सदके असां तव्हां सभिनी जा गुनाह माफ़ फ़रमाए, बख़्शिश मग़फ़िरत फ़रमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अहले बैत अतहार जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। शुहदाए करबला जे सदके अल्लाह पाक असांजे ईमाननि जी अक़ीदनि जी हिफ़ाज़त फ़रमाए ऐं बातिल जे अॻियां झुकण खां बचाए। अल्लाह पाक हक़ ते साबित क़दमी नसीब फ़रमाए। प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मुख़्तसिर मालूमात जेका मूं अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।